गालियूं जेकी कुछ कयामत में थियण वारो आ मुझो मदीने जो ताजदार बुधाइंदो आ छो बुधाइंदो आ केर बुधाइंदो आ जो ओहो बुधाइंदो आ जेके करीम रब सब कुछ ॾेखारींदो बि आ त सेखारींदो बि आ। तुंहिंजो मुंहिंजो महबूब तुझो मुझो सोनो नबी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहा अजीम ज़ाता मुझा दोस्त अजीज जेका खुदा तो असा के नसीब फरमाइया ए तुझो असा जो मिलाद तक कुछ भी ना है मुझे रब मिलाद महबूब जा जेके कया अजीजा ने मन उन उलमा का तमा बुधी छडियो उलमा का तमा बुधंदा रहियो मां अञा भी अगते वधण तो चाहा त मुझे बेनियाज रब मुझे महबूब मुस्तफा के गवाह बनाए मोकलियो रुगी तुझो मुझो न तमाम कायनात जो गवाह बनाए मोकलियो जरा अंदाजो त निहार मुझे मुस्तफा जो प्यार निहार आयासी पछाड़ीअ में कयामत में हूंदासीं अॻियाड़ीअ में आयासी पछाड़ीअ में कयामत में हूंदासीं अॻियाड़ीअ में मुझा दोस्त अजीज आयासी पछाड़ीअ में हिसाब थींदो अॻियाड़ीअ में आयासी पछाड़ीअ में पर जो जन्नत में तमाम उम्मतुन का पहिरीं जेका उम्मत वेंदी मुझे महबूब मुस्तफा पाक जी हूंदी ही हजारन जा इज्तमा ए सवन जा इज्तमा किते महफिल नात हले हजारे मानू झूमी गद थियन ये मामूली गाल ना है ये खुशी मामूली ना है दिल थी चवे भई खुशू तो के बुधाया जेका हिकड़ी खुशी जे जे करण सा रब नाराज थींदो आ उहा भी बुधाया भी उहा खुशी भी बुधाया जे जे करण सा मुझो करीम रब राजी थी पवंदो आ एक दफो दुरूद पढ़ तमा बाजे महबूब जो शान अगते बयान कया चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो बेस खोल दा काथे ऑपरेटर थोड़ो खोल अजीजा ने मन तवज्जो अञा हाणे मशीन गरम थी है इंशाअल्लाह ताला सुभान अल्लाह अञा हाणे मशीन गरम थी है इंशाअल्लाह ताला अजीजा ने मन अल्लाह ताला जे पाक कुरान करीम ते हलंदा हलऊं शाहिद बनाए अल्लाह जे ज़ात मुझे महबूब मुस्तफा के मोकलियो खुशखबरी दींदड़ अल्लाह जे ज़ात बनाए मुझे महबूब मुस्तफा के मोकलियो मुझा दोस्त अजीज खुशखबरियूं कीअं पियो ॾे चो मदीने पाक जे तड़ड़न ते वेही करे पंहिंजे सहाबा के सॾड़ो करे मुझो मुस्तफा जन्नत जूं टिकेटूं विरहाईंदो पियो वञे छाजूं टिकेटूं पियो विरहाए जवाब ॾियो छाजूं पियो विरहाए रब जो कुरान पढ़ा गौर कर पढ़ा कुरान अल्लाह फरमायो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही मुझे बेनियाज रब फरमायो ऐं अल्लाह जी ज़ात तव्हां के सॾे रहियो आ मुझो रब तव्हां के सॾे रहियो आ काॾे सॾे रहियो आ इलल जन्नत वल मग़फ़िरत मुझो अल्लाह तव्हां के जन्नत जे तरफ सॾे रहियो आ ऐं बख़्शिश जे तरफ सॾे रहियो आ थोड़ो मुझी गाल ते गौर कजो आम किसे खां गाल थोड़ी दुखी आ पर अहले इल्म ला ॾाढी आसानी आ अल्लाह कुरान करीम में फरमायो पहिरीं जन्नत पोइ बख़्शिश गाल समझ खां मथे अचे वई आ जन्नत कॾहिं मिलंदी जवाब ॾियो काई ख़बर कान्हे हाय जवान जेको आहे ॿुधाए पियो आए मुसलमान दिमाग़ खोल रुगी कुॾण जो शौक़ीन न थी कुछ दीन खे ॿुधी ऐं सम्झण जो शौक़ीन बि बणिजो जन्नत कॾहिं मिलंदी जो जॾहिं क़यामत में महशर जे मैदान में जॾहिं हिसाब किताब थींदो
हिसाब किताब थियण खां बाद जॾहिं गुनाहनि जी बख़्शिश मिलंदी, बाद में जन्नत मिलंदी। गौर कर ऐं नौजवान, ख़ासि करे पढ़िया लिखिया नौजवान, पहिरीं गुनाहनि जी बख़्शिश मिलंदी, बाद में जन्नत मिलंदी। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जन्नत पाक आ, जन्नत जूं हूरूं पाक, जन्नत जा ग़िलमान पाक, जन्नत में वींदो बि माण्हू पाक थी पियो आ। अज़ीज़ाने मन, उहा जन्नत त गुनाहनि जे बख़्शिश खां पोइ मिलंदी आ। क़ुरान जूं बि आयतूं पढ़ा, क़ुरान जूं बि आयतूं पढ़ा। वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नह। मुझे रब जे ज़ात फरमायो हलंदा चो करीम रब जे बख़्शिश जी तरफ़ ऐं जन्नत जी तरफ़। साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नह। भी हुक्म अल्लाह कयो, पहिरीं बख़्शिश जो, बाद में जन्नत जो। ज़रा गौर कर हिन आयत जे मथां में अल्लाह फरमाए तो वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरत। हीअ कहिड़ी जन्नत आ, हीअ कहिड़ी जन्नत आ जेका जन्नत पहिरीं मिलंदी आ, गुनाह बाद में रब माफ़ कंदो आ। सुभान अल्लाह। उन जन्नत खे ॿुधाई जन्नत कहिड़ी आहे जेका गुनाहनि जे बख़्शिश खां पोइ मिलंदी। उहा कहिड़ी आहे? चओ जन्नतुल मअवा। चओ कहिड़ी जन्नत? इन सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा। उहा जेका जन्नत गुनाहनि जे बख़्शिश खां बाद में मिलण वारी आ। हीअ कहिड़ी जन्नत आ, हीअ कहिड़ी जन्नत आ जेका गुनाहनि जे बख़्शिश खां पहिरीं जन्नत मिलंदी आ, बाद में गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आ। ॿुधाई या कहिड़ी जन्नत आ? ॻाल्हि ॿुधाई त या कहिड़ी जन्नत आ? मां पंहिंजे ज़ुबान सां मां पंहिंजे ज़ुबान सां तोखे सिधो मदीने जे दरड़े ते वठी हलां। छो त अल्लाह जे राज़नि जो, अल्लाह जे ॻुझनि ऐं राज़नि खे जेका खोलण जी दरड़ी मिलंदी आ, ॾेहंदा कान मिलंदी आ, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अंगण तां मिलंदी आ। अचो त मदीने पाक हलूं। काॾे हलूं? मदीने पाक। काॾे? हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। हाय हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदा दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। वरंदो सुत तू ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। हाय वरंदो सुत तू ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। वरंदो सुत तू ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। पहुची पेर उघाड़ो, पहुची पेर उघाड़ो, घुमंदासीं दिलि चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि चुप कर। रहबर थींदो राज़ी, खटबी इश्क जी बाज़ी।
है मुर्शिद थी दो राजी खट भी इश्क जी बाजी आका थी दो राजी खट भी इश्क जी बाजी कर तू निबिड़त न्याजी कर तू निबिड़त न्याजी दिसदी रोज़ो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर मुझे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे मदीने मीर जा परवाना मुझे करीम रब फरमायो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत इज़्निही अल्लाह इजाज़त दे रहियो आहे पहिरी जन्नत जे तरफ यानी पहिरी जन्नत में पो बख्शिश मिलंदी आ ओहा बख्शिश वारी जन्नत काथे आ जेका पहिरी जन्नत मिले पो बख्शिश हलियासी दरे मुस्तफा ते मुझे करी फरमायो जेका अर्शन वारी जन्नत आ उहा गुनाहन जे बख्शिश का पो मिलंदी आ ओ मुंहिंजा आका जेका गुनाहन जे अंबारन सां गॾु पहिरीं जन्नत मिलंदी उहा काथे आ मुंहिंजे करीम आका फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाज़िल जन्नह मुझे करीम आका फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मुझे मुस्तफा जो घरड़ो कहिड़ो आ मुझे मुस्तफा जो घरड़ो किथे आ जो जेको अम्मा आयशा सिद्दीका जो घरड़ो आ उहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ जिते हींअर गुंबज़े खज़रा है इहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ जो जिते मुझे महबूब जे हंज में अबू बकर सिद्दीक सुतो पियो आ इहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ जिते उमर फारूक पासे में लेटियो पियो आ इहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ मुझे करीम मुस्तफा फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे मिंबर ताईं इहो जेको ई टुकरो आ रब इनखे फर्श ते ई जन्नत बणाए छॾियो आ सुभान अल्लाह उम्रे करण वारो हज करण वारो उम्रे करण वारो हज करण वारो जॾहिं मदीने तय्यब वेंदो आ मस्जिद नबवी में पहुचंदो आ गुनाहन जा अंबार इंतजार में हूंदो आ बरकातू नफिल जो टाइम मिले बरकातू नफिल जो टाइम मिले काथे मिले रियाज़ुल जन्नत में मिले छो मुझे मदीने जे मीर फरमायो जेको हिन रियाज़ुल जन्नत में पहुतो जेको हिन जगह ते पहुतो बरकातू नफिल ईमान जे सलामतीअ सां अदा कंदो मां मुस्तफा मंज़ार क़बरी वजबत लहू शफाअती जंहिं बि मां मुस्तफा जे मज़ार पुरनवार जो दीदार कयो उन जी शफाअत मां मुस्तफा जे मथां लाज़िम थी वई आहे नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे में तो नफिल पढ़ी सजे सलाम वराए वरी खबे सलाम वराईंदो आ त निगाह से अनवार ते गुनाहन सां भरियल हुयो दफ्तर गुनाहन जा भरियल हुया अंबार गुनाहन जा खणी आयो हुयो पर मुझे महबूब जे ॿुधायल जन्नत में पहुचंदो वयो नफिल पढ़ंदो वयो जन्नत पहिरीं मिली वई गुनाह रब पो मिड़ई माफ़ करे छॾिया साधन लफ्ज़न में चवा साधन लफ्ज़न में चवा सवलन लफ्ज़न में चवा जेका क़यामत खां पोइ जन्नत मिलंदी आ उहा त पाकन खे मिलंदी आ पर जेका गुनाहगारन खे बि जन्नत मिलंदी आ उहा दरे मुस्तफा ते मिलंदी आ
कोई शक नाहे त जन्नत में भी उहे वीदा जन के मुझे मुस्तफा करीम जी शफात नसीब थींदी आ। मुझा दोस्त अजीज मां अगते वधंदो हलंदे करे अर्ज कया निस्बत मुझे करीम मुस्तफा मुझे हुजूर मुझे हुजूर मुझे मदीने जे मीर मुझे नूरन अल्लाह नूर आका कायनात जे अंदर जंहिं ॾाचिड़ीअ ते कदम रखियो जवाब ॾे 1400 साल गुज़री विया मिंबर रसूल ते अॼु बि उन ॾाचीअ जो ज़िक्र हले थो या नथो हले जवाब ॾींहं क़यामत अज़ीज़ाने मन छाजे करे हली रहियो आहे छाजे करे हलंदो रहंदो ॾाचूं त बादशाहनि जूं बि आहियूं सवारियूं त अमीरनि जूं बि आहियूं पर कंहिं बि सवारीअ जो ज़िक्र न थियो इन बिरड़ीअ ॾाचीअ जो बारहा ज़िक्र छो थी रहियो आहे ख़ुदा काइनात खे ॿुधाए रहियो आहे अगरि मुंहिंजो महबूब पंहिंजो कदम जानवर ते रखे त मां अल्लाह क़यामत ताईं उन जानवर जे बि इज़त खे घटि थियण कोन ॾींदो आहे। जेकॾहिं जानवर जे जिस्म ते मुझे करीम आका जो कदम लगी वञे क़यामत ताईं हुन जे इज़त में कमी कान ईंदी आहे पोइ जवाब ॾे जंहिं आशिक जे सीने में लबैक या रसूल अल्लाह जो नारो हुजे उन जी इज़त घटि कीअं थियण ॾींदो लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह। अजीज़ाने मन जरा गौर कर हे जेके मीलाद जे महफिल में सजाण मीलाद के सजाइण वारा पंहिंजे पाण के मुंहिंजा दोस्त अजीज हुजूर जे इश्क में नची करे दीवानो करण वारा ए तुझो कमाल नाहे ए मुझे महबूब जो कमाल आ मञा थो जुमलो ॿुधी वटि मञा थो गुनहगार सही बाऐबदार सही तू खतादार सही लेकिन हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ जवाब ॾे हज़रत मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो आहे उन मश्किरे ॾे निहार कंहिं ॾे नालो छाहे चो मश्किरो छाहे नालो मश्किरे जो कमु कहिड़ो हूंदो आहे माण्हुनि खे खिलाईंदो आहे ठठोलूं कंदो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर जो मश्किरो आहे ठठोलूं कीअं कंदो आहे हज़रत मूसा जी आहल कढंदो आहे असां उन वांगुरु खणंदो आहे पंहिंजो चहिरो उन वांगुरु बनाईंदो आहे माण्हुनि खे खिलाईंदो आहे माण्हुनि खां मुराद वठंदो आहे जॾहिं उहो दुनिया छॾींदो आहे मुंहिंजो रब ऐलान कंदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा मूसा मां रब इन खे जन्नती बनाए रहियो आहियां। दुनिया चवंदी आहे ऐ कलीमुल्लाह हिन सॼी ज़िंदगी तुंहिंजे नाम जूं ठठोलूं कयूं तुंहिंजे चेहरे जूं ठठोलूं कयूं गौर कर मुंहिंजे बेनियाज़ रब जो जवाब मिली रहियो आहे ओ मुंहिंजा मूसा कंदो त ठठोलूं हुयो पर इहो ॿुधाए त अदा कंहिं जहिड़ी कंदो हुयो मौला अदा तुंहिंजे कलीम जहिड़ी कंदो हुयो रब फरमाईंदो आहे हिन जे ऐबन ॾे ॾिसां या मां पंहिंजे नबीअ जे अदा ॾे ॾिसां। मूसा कलीमुल्लाह जी अदा करण वारो मजाक जे तौर ते अदा करे रब उन खे जन्नत ॾेई छॾे ख़ुदा जे वास्ते जवाब ॾे जेको आका जे अचण जे ख़ुशीअ में मीलाद करे रब उन खे जन्नत ॾींदो या कोन ॾींदो। अजीज़ा ने मन तोखे लख लख मुबारकूं छो त मुझे अल्लाह जे ज़ात खे इबादत खां वधीक निस्बत प्यारी हूंदी आहे यादि रखी छॾ मुझे बेनियाज़ रब खे इबादत खां वधीक निस्बत प्यारी हूंदी आहे। हिकिड़े मिंट जे लाइ निहार हिकिड़े मिंट जे लाइ निहार ख़ुदा शल तोखे मदीनो नसीब करे आमीन। मदीने पाक में हिकिड़ो जबल आहे जेको 11 किलोमीटर लंबो आहे घणो चओ घणो 11 किलोमीटर लंबो आहे नंढड़ियूं पथरियूं न आहिनि नंढड़ो पथरड़ो न आहे 11 किलोमीटर लंबो आहे इन वॾे एॾे लंबे जबल जे लाइ मुंहिंजे आका छा फरमायो आहे मुझे आका छा फरमायो दीवानन जो उन ला छारायो जो जह भी उन के पिरायो रब उन जो बख्त वधायो ई वधायो
जो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक सां गॾु उमर फारूक सुहिणे सां गॾु जीअं उहद जबल ते पहुता, उहद जबल ख़ुशीअ में नचण लॻो। सुभान अल्लाह। जबल उहद नचण लॻो, जीअं जबल उहद नचण लॻो मुझे करीम मुस्तफ़ा पंहिंजे पाक ईड़ी मुबारक जो इशारो ॾींदे फरमायो, ऐं उहद आए उहद ॾिसी नथो त तुंहिंजे मथां नबियनि जो सरदार बीठो। सुभान अल्लाह। ॾिसी नथो त तुंहिंजे मथां हिकिड़ो सिद्दीक बीठो आहे ऐं हिकिड़ो शहीद बीठो आहे। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रुगी इशारे ॾियण जी देर हुई। जबल कायनात खे ॿुधाए रहियो आहे त मां महबूब जे इशारे ते पंहिंजो हिलण बंदि कयो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा भी करम फरमायो आहे। ऐलान मुझे हुजूर फरमायो, जॾहिं बि मदीने अचो इन मुझे उहद जबल ते ईंदा कयो, ऐं उहद जबल मूं सां प्यार कंदो आहे, मां मुस्तफ़ा हिन जबल सां प्यार कंदो आहियां। सुभान अल्लाह। ऐं जंहिंसां मां प्यार कंदो आहियां उन सां रब प्यार कंदो आहे। जवाब तॾे 11 किलोमीटर जबल आहे। घणो जबल आहे? 11 किलोमीटर जबल आहे। हिकिड़ी कुंडड़ीअ ते मुंहिंजे हुजूर कदम रखियो, हिकिड़ी कुंडड़ीअ ते हुजूर कदम रखियो, उन कुंडड़ीअ अदब कयो। मुंहिंजे मुस्तफ़ा उन 11 किलोमीटर जबल जे मथां करम करे छॾियो आहे। जेकॾहिं जबल जी हिकिड़ी कुंडड़ी अदब करे सॼो जबल अल्लाह उनखे इज़त वारो करे छॾे। जवाब ॾे, जेकॾहिं घर में हिकिड़ो बि माण्हू मुंहिंजे हुजूर जे आमद जी ख़ुशी करे ॿुधा रब पूरे ख़ानदान ते करम कंदो या कोन कंदो आहे। मुझा दोस्त अजीज उन उहद जबल जी अल्लाह जे महबूब इज्जत कीअं कराई आहे। मुझे करीम आका फरमायो, जॾहिं बि मदीने ईंदा कयो, जॾहिं बि मदीने ईंदा कयो मुझे जुहद जबल ते ईंदा कयो। उहद जबल ते अची करे, उहद जबल ते अची करे कुझु खाईंदा कयो, कुझु पीअंदा कयो, कुझु खाईंदा कयो, कुझु पीअंदा कयो। छाजे करे? हिन उहद मां सां प्यार कयो आहे। हिन ते वेही करे कुझु खाईंदव पीअंदव त रब तव्हां जूं मिड़ई तकलीफ़ दूर करे छॾींदो आहे। हिक रवायत में ईंदो आहे, हिक रवायत जे मुताबिक़ मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे, जेको बि हिन उहद जबल ते अचे जेकॾहिं ॿियो कुझु बि हथ न अचेसि, रुगी सावा पन पटे कंहिं वण जा जेकॾहिं खाईंदो त रब उन जे पेट जूं बीमारियूं दूर करे छॾींदो। ऐं कलमे वारा मुस्लमान दिल खोले जवाब दे, जेकॾहिं पहाड़ पत्थर जबल हिकिड़ी कुंडड़ी मुझे करीम सां प्यार करे रब उन सॼे जबल खे इज़त वारो बनाए छॾे। ऐलान मुझो मदीने जो ताजदार करे। जेकॾहिं गुलाम तूं असां प्यार कंदासीं बेड़ो पार थींदो या कोन थींदो? थींदो या न थींदो? अबू जहल साड़ो टेॾे निहार, अबू लहब साड़ो टेॾे निहार, उतबे शहबे साड़ो टेॾे निहार। अबू जहल हिकिड़ो माण्हू ख़रीद करे छॾियो, ख़रीद करण जी पघार मुक़रर करे छॾी। छाजे लाइ पघार मुक़रर कई? ख़ुदा करे सभई मको घुमी अचो, ख़ुदा करे सभई मको घुमी अचो। जॾहिं मको घुमी ईंदे पोइ फ़क़ीर सजण साईं जो ग़ुलाम ॻाल्हि कंदो, तोखे सॼो निशान मंज़र अखिर जे आॾो ईंदो, पोइ मज़ो थींदो। हाणे मां ॻाल्हि थो कयां, जन जो मको ॾिठल आहे उन्हनि जो मंज़र अजीब हूंदो। सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मके में काबतुल्लाह जे हिन तरफ़ खां सफ़ा मरवा जी जेका पहाड़ी आहे, मरवा जे कुंड खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको रस्तो निकिरंदो आहे हिन पासे अबू लहब जो घरड़ो आहे, उन जे पोयां अबू जहल जो घरड़ो आहे। अॻिते जिथे लाइब्रेरी ठही पई आहे उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जी जॻह वारो घरड़ो आहे।
अबू जहल मानू खरीद करे, अबू जहल मानू खरीद करे मुंहिंजा दोस्त इन कुंड ते विहारे छॾियो। अॼु मदीने जूं मके जूं गलियूं बदिलजी वयूं। उन वक़्त ते हिकिड़ी ॿ गली आहे, उन गलीअ जे कुंड ते माण्हू विहारे छॾियो। उन माण्हूअ जी ड्यूटी रखी छॾी, जेको बि हेॾे हुज़ूर ॾे वञे उनखे पहिरीं प्यार सां मोटाइजां, कायल कजां न मोटे, पोइ वरी डंडे सां मोटाइजां, अञा बि न मोटे त मूंखे ॿुधाइजां। चए थो अबू जहल ॻाल्हि कहिड़ी आहे? चवे थो अलाए छा आहे मुंहिंजे भाइटिए में, उनजे नज़र में त भाइटियो हो, उनखे कहिड़ी ख़बर त हिन महबूब खे रब इमामुल अंबिया बनाए छॾियो आहे। अलाए छा आहे मुंहिंजे भाइटिए में, जेको बि वञे थो वञण खां पोइ मोटे थो त दीवानो लॻो पियो आहे, असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई कोन्हे को। हमरा हड्डूटी मजबूत कई, पघार मजबूत मिली वई, रुपए जे जगह ते 20 रुपया मिली विया। चई फिक्र न कर, हमरा डंडो खयो वेठो आहे, जेको ॿाहिरों अचे उनखे मोटाए, जेको अचे उनखे मोटाए। अल्लाह जी कुदरत निहार, हमरा खे बुखार थी पियो। छा थियो? बुखार। वरी चो छा थियो? बुखार। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त जॾहिं बि न बुखार थियई त धाड़ घोड़ा न कंदो कर, बुखार खे घटि वधि बि न चवंदो कर। जेतिरो बुखार तेज़ थींदो आहे रब एतिरा गुनाह माफ़ करणो आहे। छो त मुंहिंजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जा जॾहिं हिन दुनिया खां ज़ाहिरी आख़िरी ॾिहाड़ा हुया त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जिस्म ते बुखार आयो हुयो। इन करे दीवानो उन बुखार तां कुर्बान वञा जंहिं मुंहिंजे महबूब जे जिस्म खे चुमियूं ॾिनियूं। अज़ीज़ाने मन, हमराह डंडो खयो वेठो आहे, हर ईंदड़ खे मोटाए थो पियो। हमराह खे बुखार थी वियो, एॾो बुखार तेज़ थी वियो जो ॻाल्हाइण जी ताक़त कान रही। टेक ॾियो वेठो आहे, ॾिसे थो त माण्हू वञनि था पिया पर कंहिंखे बि रोके कोन थो, माण्हुनि खे रोके कोन थो। लेकिन हिकिड़ी शइ महसूस थो करे, हूअं चङो भलो हूंदो हा, पाण थो चवे हूअं चङो भलो जिस्म त मुंहिंजो ठरंदो आहे पियो पर अंदर मुंहिंजो सड़ंदो आहे पियो। अॼु बुखार शदीद आहे, जिस्म मुंहिंजो सड़ी रहियो आहे पर अंदर मुंहिंजो ठरी रहियो आहे। सब्र करे वेही इन मंज़र खे ॾिसी रहियो आहे। शाम जो घर मोटी आयो, ज़ाल खे चवे थो ॻाल्हि ॿुध, अॼु सॼो ॾींहुं ड्यूटी कान कई आहे पर अंदर थी वियो तोखे दिलि जी ॻाल्हि ॿुधां। तो ॿुधे चवे थो ॻाल्हि ॿुध, जेतिरा ॾींहं हबीब जे अंगण ते अचण वारनि खे रोकींदो रहियुसि, जिस्म त ठरियल हो पर अंदर मुंहिंजो ॿरियल हो। अॼु बुखार जे शिदत जे करे कंहिंखे रोके त कोन सघियुसि, जिस्म मुंहिंजो सड़ी रहियो हो पर अंदर मुंहिंजो ठरी रहियो हो। ज़ाल चवेसि थी ॻाल्हि ॿुध, बेनीम को थी वियो आहे। ज़ाल चवेसि थी बेनीम को थी वियो आहे। खाई थो सरदार अबू जहल जो गुण, वरी ॻई थो सुहिणे महबूब मुस्तफ़ा जा। चवे थो ॻाल्हि ॿुध, ॻाल्हि सची थो ॿुधाए, इन में ॿियो को कूड़ कोन्हे। चई चङो सुबुह थियण ॾे त तुंहिंजी मुंहिंजी ख़बर थी पए। खुदा करे शल ज़ाल खे खां इंतकाम वठण ते न अचे, पनाह घुरो खुदा खां। ज़ाल चयो सुबुह थिए त तुंहिंजी मुंहिंजी ख़बर पवंदी, मां सॼो राज़ अबू जहल खे ॾींदुसि। हाणे निंड किथां अचे, ख़बर आहे त अबू जहल पघार ॾींदो आहे, ख़बर नाहे कहिड़ी उहो तलवार खणंदो, ख़बर नाहे कहिड़ी सज़ा ॾींदो। यारी ॾींहं 12 राति मूंखे बुखार थी वियो, मालिक जा भलायूं असां खायूं महबूब जे सदके तां। सुभान अल्लाह। अबू जे लॻूं अल्लाह पनाह ॾींदो ॾींहुं क़यामत इंशाअल्लाह ताला। अज़ीज़ाने मन, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन शख़्स इंतज़ार कयो। हाणे अबू जहल जो दरवाज़ो बंदि थियण वारो आहे। ख़बर नाहे मुंहिंजो छा हाल थींदो। जीअं जो ज़ाल खे निंडड़ी आई, उन निंड जो वठंदे आस्ते आस्ते आधी रात जो थी करे वञी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दरवाज़ो खड़काइण शुरू कयो। कंहिंजो दरवाज़ो खड़कायईं, चओ चओ कंहिंजो दरवाज़ो खड़कायईं। उन महबूब जो दरवाज़ो खड़कायईं जंहिंजे बचड़नि जा दरवाज़ा बि काइनात में कॾहिं रब
सुभान अल्लाह। अजीजा ने मन मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना थोड़ो मूड मटिजी ने करे मुझे शेर चवण दे। चहो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी मरहबा चवा ओ मतस बेरा मरहबा चाप थी पे मीलाद कर दासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं दुश्मन जे लाइ तलवार दुश्मन जे लाइ तलवार बाहु जो लगी पई बहार